न्यू सईदाबाद वेझो ॻोठ लुत्फ़ राहू जो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल बुनियादी सहूलियतुनि खां महरूम। बिल्डिंग ज़बून हालत। न्यू सईदाबाद वेझो ॻोठ लुत्फ़ राहू जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में 110 ॿारड़ा खुले आसमान हेठि वेही तालीम पढ़ाइण ते मजबूर आहिनि। स्कूल जी बिल्डिंग ज़बून हालत हुअण ऐं फर्नीचर न हुअण करे शागिर्दनि जी तालीम सख़्त मुतासिर थी रही आहे। ॻोठाणनि तरफ़ां बार बार शिकायतूं करण बावजूदु टीओ बाख़बर हूंदे बि नोटिस न वरितो आहे। ॻोठाणनि पारां साहब ॾिनो राहू जी अॻवानी में मुरीद राहू, इमाम बख्श राहू, मोहब्बत राहू, शहज़ोर राहू, ख़ैर मोहम्मद राहू ऐं ॿिनि शागिर्दनि सां गॾु ज़बून हालत स्कूल जी अॻियां एहतिजाज कंदे ॿुधायो त गवर्नमेंट प्राइमरी बॉयज़ स्कूल जी हिक कमरे वारी बिल्डिंग में 110 ॿारड़ा तालीम पढ़ण ते सख़्त मुश्किलातुनि खां मुंहुं ॾेई रहिया आहिनि, जॾहिं त स्कूल जी बिल्डिंग पिणु ज़बून हालत हुअण करे बिल्डिंग जी छित मां छापण करण करे ॿारड़ा ख़ौफ़ सबबि खुली आसमान हेठि पट ते वेही तालीम पढ़ण ते मजबूर आहिनि। स्कूल में हिकु उस्ताद मुक़ररु हुअण करे असांजे ॿारनि जी तालीम मुतासिर थी रही आहे। ॻोठाणनि स्कूल जी मसइलनि खे हल करण जो मुतालबो कयो। साल खां इहो ई साईं असांजो उस्तादु अचे पियो मतिलबु रेगुलर, बसि उन खां पोइ को बि उस्तादु अचे ॿ टे ॾींहं ईंदो आहे वरी बदिली कराए वरी हलिया वेंदा आहिनि। असां ऑफिसरनि खे आला अमलदारनि खे दरख़्वास्त था कयूं त हेतिरा ॿार आहिनि, हीउ ॾिसो तव्हां पाण केतिरा ॿार आहिनि, उन जे हिसाब सां असांखे 30 ॿार हिकु उस्ताद जा हथराइदा, 87 ॿार हींअर मौजूदु आहिनि। साईं असांजो हिकिड़ो आहे जेको अधु ते बि कोन थो पुॼी सघे, उन हिसाब सां जेतिरा असांखे हथराइज़ उस्ताद खपनि ऐं 3 उस्ताद ऐं 2 उस्तादणियूं असांजी जेके नियाणियूं ॾिसो केतिरियूं आहिनि, तव्हांजे हिसाब सां ॾिसो, मीडिया जे हिसाब सां ॾिसो केतिरियूं नियाणियूं आहिनि। ऐं हिकु त मास्तरियाणी आहे जेका त ईंदी आहे ऐं पघार खणी वेंदी आहे, त असां हुनजी शकल बि कान ॾिठी आहे त केरु आहे छा आहे। उहा ईंदी आहे 3 महीने खां पोइ पंहिंजो किथे बायोमेट्रिक कराए ऐं पंहिंजो पघार खणे पई। ऐं असांजी तइलीम जो हाल हीअ आहे। असां वज़ीर तइलीम खे, वज़ीर ऐं सेक्रेटरी तइलीम खे ऐं DO साहब खे दरख़्वास्त था कयूं त असांखे उस्ताद बि ॾिना वञनि ऐं गॾु मास्तरियाणियूं बि ॾिनियूं वञनि, जीअं असांजी तइलीम खे अॻिते वधायूं।